सिंध जे सुजान धुरिन जो चवण है त नूर मेमण हालाई सिंध जी सकाफ़त लाइ ज़बरदस्त ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। हुन ॾे तोड़े परॾे में सिंध जी सकाफ़त के उजागर करण में अहम किरदार अदा कयो आहे। हाला पुराणा में काज़ी आज़म जी कुरैशी फाउंडेशन तरफ़ां काज़ी आज़म जी याद में मेड़ाको कोठायो वियो, जंहिं दौरान हाला पुराणा वासी नौजवान ख़ादिम सकाफ़त नूर मेमण हालाई के ख़ुसूसी एवार्ड सां नवाज़ियो वियो। उन मौके ते मुक़ररनि जो चवण हो त नूर मेमण हालाई न सिर्फ़ हाला पर पूरी सिंध के ऐं सिंधी सकाफ़त के दुनिया अॻियां इज़त बख़्शी आहे, जंहिं ते हू जस लहे। हुननि चयो त सिंधी सकाफ़त जी ख़िदमत करण ते खेसि सलाम पेश कजे थो ऐं उम्मीद कजे थी त हू साॻी रीत धरती माउ ऐं उन जी सकाफ़त जी ख़िदमत कंदो रहंदो। हाला पुराणा में 3 जुलाई ते काज़ी आज़म जी कुरैशी फाउंडेशन जो प्रोग्राम थियो। प्रोग्राम में हाला पुराणा वासी नौजवान नूर मेमण हालाई ख़ादिम सकाफ़त के ख़ास एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। उन मौके ते मुक़ररनि जो चवण हुयो त नूर मेमण हालाई न सिर्फ़ हाला खे पर पूरी सिंध के ऐं सिंधी सकाफ़त के दुनिया अॻियां इज़त बख़्शी आहे, जंहिं ते असां खे सलाम पेश कयूं था। मुक़ररनि चयो त उम्मीद कयूं था त हू ईअं ई धरती माउ जी ख़िदमत कंदो रहंदो। साईं महमूद बुखारी साहब, साईं मनोज कुमार, हाणे आऊं साईं हबीब सनाई साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण अॻियां अचनि। हुयमि जेकी सोहा जे पेशे ख़िदमत मूं कयमि सुहिणा, हुयमि जेकी सोहा जे पेशे ख़िदमत मूं कयमि सुहिणा, मोहबत खां वधी मूं वटि ॿियो कोई समर कोन्हे। जदीद नमूने सां सिंधी सकाफ़त के मुतारिफ़ कराए मन जे दड़े जी अजरक ऐं मोहबती मफ़लर अर्पींदड़ नूर मेमण हालाई साहब जिन असां वटि मौजूदु आहिनि। हिन भेरे काज़ी मोहम्मद एज़म जी फाउंडेशन वारनि इहो तय कयो त नूर मेमण हालाई खे मिंटा एवार्ड ॾिनो वञे। ऐं नूर मेमण हालाई साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अची शील्ड हासिल कनि, मिंटा एवार्ड हासिल कनि। साईं हबीब सनाई साहब जिन खां, साईं हबीब सनाई साहब जिन खां साईं सभई हथ विझो।